बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम जनाब। मां आहियां इंसाफ़ अली मेमण तव्हांजे मुंहिंजे सिंधी चैनल सम्झो ऐं सम्झायो सां गॾु। जनाब अॼु आऊं तव्हांखे 3 एप्लीकेशन अहिड़ियूं एप्लीकेशनूं ॿुधाईंदुसि जेके तव्हां अॻु में यकीनन कोन ॿुधियूं हूंदियूं, छाकाणि जो इहे नयूं प्ले स्टोर में आयूं आहिनि ऐं तव्हांजे लाइ इहे तमामु सुठियूं एप्लीकेशनूं आहिनि। अॼु इन्हनि जो टिनी जो रिव्यू ॾींदुसि, पर रिव्यू ॾियण खां पहिरीं मुंहिंजी हमेशह वांगुरु तव्हां सां रिक्वेस्ट आहे त प्लीज़ तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक करे बेल जे आइकॉन खे ज़रूरु दॿायो। ईअं करण सां ईअं थींदो जो मुंहिंजी नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचंदी ऐं तव्हां उनखे ॾिसी फ़ाइदो वठी सघंदो। मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा। कमेंट्स में लिखो को सुवाल आहे त उहो उन जो जवाबु आउं तव्हांखे ॾींदुसि। हाणे हलूं था एप्लीकेशन जी तरफ़। मूं तव्हांखे जीअं ॿुधायो अॼु आउं 3 एप्लीकेशन जो तव्हांखे रिव्यू ॾींदुसि जेके बिल्कुलु नयूं आहिनि ऐं हींअर की में आयूं आहिनि, तव्हांजे लाइ बहितरीनु आहिनि। हाणे जीअं तव्हांखे ॿुधायां त हिकिड़ी एप्लीकेशन जेका फस्ट एप्लीकेशन आहे उन जो नालो आहे फ्लैट ट्यूब। फ्लैट ट्यूब जो कमु इहो आहे त तव्हां जेकॾहिं यूट्यूब जे वीडियो खे ॾिसणु चाहियो था ऐं गॾोगॾु ॿियो बि को मोबाइल में कमु करणु चाहियो था या फेसबुक ते या ॿिए कंहिं एप्लीकेशन में, त उहो कीअं करे सघो था। इन जे लाइ फ्लैट ट्यूब तमामु वॾो किरदारु अदा कंदी ऐं फ्लैट ट्यूब हिकिड़ी अहिड़ी एप्लीकेशन आहे जंहिंसां PIP मोड में तव्हां जेको आहे वीडियोज़ खे ॾिसी सघो था। हाणे ॾिसी सघो था, मूं वटि फ्लैट ट्यूब डाउनलोड थियल आहे। तव्हांखे प्ले स्टोर मां करणी पवंदी। इन जो लिंक आउं तव्हांखे पंहिंजे डिस्क्रिप्शन में ॾेई छॾंदुसि। हाणे हलूं था एप्लीकेशन जी तरफ़। ई फ्लैट ट्यूब जेका मूं वटि डाउन थियल आहे, इनखे फस्ट अपीयरेंस हिन वांगुरु हूंदी। हाणे हिते टोटल वीडियो यूट्यूब जा आहिनि ऐं जेकॾहिं तव्हां को पर्सनल वीडियो खोल चाहियो था त हिते सर्च जो ऑप्शन बि तव्हांखे मिलियल आहे। हिते सपोज़ कयो ऐं मुंहिंजे चैनल सम्झो सम्झायो खे सर्च कयां थो। सम्झो सम्झायो खे सर्च करे कंदव त ही ॾिसो मुंहिंजो चैनल जूं खोड़ सारियूं वीडियो खुली वियूं आहिनि। इन मां कंहिं बि हिकिड़ी खे प्ले कंदासीं। हाणे हिनखे ओपन कंदासीं त तव्हां ॾिसी सघो था ही नंढी विंडो में खुली वई आहे, ओपन थी वई आहे। हाणे थोड़ी देरि में हलणु शुरू थी वेंदी। हाणे ॾिसी सघो था ही एप्लीकेशन खुली वई आहे, मुंहिंजी वीडियो खुली वई आहे, हीअ पई हलंदी। हाणे त तव्हां जेकॾहिं को ॿियो कमु करणु चाहियो था त उहो बि करे सघो था, हीअ हलंदी रहंदी। इहा PIP मोड हिनखे चवनि था ऐं हिन में हलंदी रहंदी। हिन एप्लीकेशन जो इहो कमाल आहे त तव्हां जेकॾहिं यूट्यूब जो को वीडियो ॾिसणु चाहियो था ऐं गॾोगॾु ॿियो बि को कमु करणु चाहियो था त उहो करे सघो था। हाणे हिन में तव्हां फेसबुक बि ॾिसी सघो था ऐं ॿियूं खोड़ सारियूं शयूं जेके आहिनि तव्हां हिन में करे सघो था। व्हाट्सअप ते कमु करे सघो था। ॿी का एप्लीकेशन जेकॾहिं ओपन करणु चाहियो था त उहो बि करे सघो था। इन सां गॾु तव्हांजी वीडियो हलंदी रहंदी। हाणे हिनखे जीअं टच कंदो त हिते तव्हांखे 2 ऑप्शन मिलनि था। हिकिड़ो त फुल स्क्रीन जो, हिकिड़ो तव्हां हिनखे अञा नंढी स्क्रीन में कन्वर्ट करे सघो था, हिकिड़ो हिनखे बंदि करे सघो था। बंदि करण जा हिन जा 2 तरीक़ा आहिनि। हिकिड़ो तव्हां हितां बंदि करे सघो था, जेकॾहिं हितां न त हिनखे हैंड सां झले हेठि खणी ईंदव त इहा ऑटोमेटिकली बंदि थी वेंदी। हाणे हिकिड़ो त इहो PIP मोड में तव्हां यूट्यूब जी कंहिं वीडियो खे हलाए ॾिसी सघो था, पर जेकॾहिं तव्हां यूट्यूब जी एप्लीकेशन आहे उनखे क्लिक कयो, ॾिसी सघो था यूट्यूब हिते मूं वटि खुली वई आहे। यूट्यूब जी कंहिं वीडियो खे जेकॾहिं PIP मोड में ॾिसणु चाहियो था त उहो कीअं ॾिसी सघो था। उन जे लाइ वरी बि हिते सर्च कंदासीं सम्झो सम्झायो। ॿिए कंहिं वीडियो खे आउं नथो खोले सघां, चयो कॉपीराइट जो मसइलो थी सघे थो, इन करे मुंहिंजे ई चैनल जी वीडियो खोले तव्हांखे ॾेखारे सघां थो। हाणे ॾिसी सघो था हिते सम्झो सम्झायो मुंहिंजो चैनल अची वियो आहे। हिनखे ओपन कंदासीं। हिन जी हाणे हिते खोड़ सारियूं मुंहिंजूं वीडियोज़ आहिनि। इन्हनि मां कंहिं बि हिकिड़ी खे प्ले करणु चाहियो था त हिनखे जीअं प्ले कंदो, प्ले करण खां पोइ थोड़ी देरि तव्हांखे वेट करिणो पवंदो। हिते शेयर जो जेको ऑप्शन आहे हिन में हिनखे जीअं ई क्लिक कंदो खोड़ सारा ऑप्शन तव्हांखे खुली वेंदा। हिते ई तव्हांखे उहो फ्लोट ट्यूब वारो ऑप्शन मिली वेंदो। इन ऑप्शननि में हिनखे क्लिक करे बि तव्हां हिन वीडियो खे PIP मोड में ॾिसी सघो था। ॾिसी सघो था PIP मोड में अची वई आहे। हाणे तव्हां हिते यूट्यूब खे बंदि करे ॿियो को कमु करे सघो था ऐं हीअ एप्लीकेशन हलंदी रहंदी। हाणे तव्हां हिते 2 कमु करे सघो था। हिकिड़ो त तव्हां PIP मोड में किथे बि ॾिसी वीडियोस ॾिसी सघो था। उन खां पोइ ॿियो बि को मोबाइल में जेकॾहिं को कमु करणु चाहियो था, कंहिं सॉफ्टवेयर ते या कंहिं एप्लीकेशन खे खोले उन में कमु करणु चाहियो था त करे सघो था। हीअ हुई मुंहिंजी पहिरीं एप्लीकेशन जंहिंजो मूंखे रिव्यू ॾियणो हो। इहो
फ्लोट ट्यूब जे नाले सां। हाणे सेकेंड एप्लीकेशन जे तरफ़ हलूं था। हिन खे पहिरीं क्लोज़ कंदासीं। क्लोज़ करण जे लाइ मूं तव्हांखे ॿुधायो जीअं हिन खे टच कंदव त 3 ऑप्शन तव्हांखे मिलंदा। हिन में हिकिड़ो त डॉट जो आहे बंदि करण जो आहे, हिन सां बंदि करे सघो था, ऐं न त तव्हां हेठि हिन खे खणी ईंदव, क्लिक करे खणी ईंदव त इहो बंदि थी वेंदी। हाणे हलूं था ॿी एप्लीकेशन जे तरफ़। ॿी एप्लीकेशन जेका मूं वटि अॼु आहे, जेका तव्हांजे लाइ मूं आंदी आहे, उन जो कमु जेको आहे कुझु स्पेशल आहे। हाणे तव्हांजे मोबाइल में ख़ूब सारियूं फाइलूं मौजूदु आहिनि। हाणे तव्हां चाहियो था त स्टोरेज कुझु बचाइजे, कुझु क्लियर कजे, कुझु फाइलनि खे डिलीट कजे, पर तव्हांखे ख़बर कोन्हे त फाइलूं किथे रखियल आहिनि या फाइलनि खे चूंडण में तव्हांखे परेशानी थिए थी, त हिकु इहा एप्लीकेशन उहो कमु आसानी सां करे सघे थी। हिन एप्लीकेशन जो नालो आहे बिग फाइल लोकेटर। हाणे हिन खे मूं डाउनलोड करे इंस्टॉल करे छॾी आहे। तव्हांखे इंस्टॉल करणी पवंदी, प्ले स्टोर में वञिणो पवंदो। हिन जी बि लिंक तव्हांखे आउं मुंहिंजी वीडियो जी डिस्क्रिप्शन में ॾेई छॾंदुसि, उतां तव्हां डाउनलोड करे सघो था। हाणे मूं इंस्टॉल करे छॾी आहे, हिन करे आउं हिन खे ओपन कंदुसि। हिन खे जीअं ई मूं क्लिक कयो त हीअ खुली वई। हाणे हिते तव्हांखे सभिनी खां पहिरीं जेको हिन एप्लीकेशन जो जेको इंटरफेस मिलंदो उहो इन ई तरह जो हूंदो। हाणे हिते तव्हां ॾिसी सघो था, अखर ॿुधाए पियो 20 ऐं 30। हाणे हीअ तव्हांखे ॿुधाए पियो त केतिरियूं फाइलूं तव्हांखे जेके बिग आहिनि, वॾियूं फाइलूं आहिनि, उहा तव्हांखे कढणियूं आहिनि। सपोज़ कयो हुनखे 26 जो डिजिट ॾियां थो ऐं स्टार्ट जे नाले सां इनखे करियां थो, त तव्हां ॾिसी सघंदो थोरी देरि में ई तव्हांजे सर्च कंदो। पोइ जेके बि तव्हांजे पंहिंजे मोबाइल में वॾियूं फाइलूं हूंदो 26 ताईं तव्हांखे ई ॾेखारींदो। हाणे हितां तव्हांखे हिननि खे ॾिसी सघो था। हिन खे जेकॾहिं तव्हां चाहियो था त डिलीट कयूं, स्टोरेज करणु चाहियूं त करे सघूं था। हिन एप्लीकेशन जो मेन कमाल जेको आहे उहो इहो ई आहे त तव्हां जेकॾहिं बिग जेके फाइल्स आहिनि जेके आहिनि उन्हनि खे जेकॾहिं ॾिसणु चाहियो था या उन्हनि खे डिलीट करणु चाहियो था, त हितां तव्हां डिलीट करे सघो था। डिलीट कीअं था करे सघो? हाणे ॾिसो, ही पहिरीं जेका एप्लीकेशन आहे ही वटि 42.9 MB जी आहे। हाणे हिन खे तव्हां थोरी देरि क्लिक कंदो त ही तव्हांखे ऑप्शन ॾींदो ओपन जो ऐं डिलीट जो। जेकॾहिं हिन फाइल खे ॾिसणु चाहियो था त ओपन जे बटन खे दॿाए, जेकॾहिं डिलीट करणु चाहियो था परमनेंटली त हिन खे डिलीट जे बटन खे दॿाए तव्हां हिन खे डिलीट करे सघो था ऐं पंहिंजी स्टोरेज खे इंक्रीज़ करे सघो था। इहा सेकेंड एप्लीकेशन हुई जेका जंहिंजो मूंखे रिव्यू ॾियणो हो। यकीनन इहा तव्हांखे पसंदि आई हूंदी। हाणे हलूं था थर्ड एप्लीकेशन जे तरफ़। थर्ड एप्लीकेशन जेका मूं वटि आहे उहा बि तव्हांजे लाइ अहम थियण वारी आहे, छाकाणि जो तव्हांजे पंहिंजे मोबाइल में जेके बि फ़ॉन्ट्स आहिनि उहो तव्हां ॾिसी सघो था हिकिड़ी लिमिट हद ताईं वधी सघनि था, पर हिन एप्लीकेशन सां तव्हां उन लिमिट खे बि क्रॉस करे पंहिंजे मोबाइल जा टोटली फ़ॉन्ट्स जेके आहिनि उहो तमामु वधाए सघो था। हाणे उहो कीअं थींदो इहे ॾिसी सघो था। मूं वटि बिग फॉन्ट जे नाले सां हिकिड़ी एप्लीकेशन आहे जंहिंजो रिव्यू अॼु मूंखे ॾियणो आहे। इहा 3 एप्लीकेशन आहे, जेका नई एप्लीकेशन आहे जेका प्ले स्टोर में आई आहे। तव्हां उतां बि डाउनलोड करे सघो था, पर हिन जो लिंक आउं तव्हांखे डिस्क्रिप्शन में ॾेई छॾंदुसि, उतां बि तव्हां हिन खे डाउनलोड करे सघो था। मूं हिन खे डाउनलोड करे इंस्टॉल बि करे छॾी आहे, अचो त ॾिसूं था। हाणे हिन खे जीअं ई खोलींदासीं त हीअ बिग फॉन्ट जे नाले सां एप्लीकेशन खुली वई आहे। हाणे थोरो लोड कंदी। लोड थियण खां पोइ हिन जी जेका आहे तव्हां ॾिसी सघो था, हिन में फॉन्ट साइज़ तव्हांखे ॿुधायल आहे, ही 115% आहे ऐं हिन मां 85% आहे जेकॾहिं नंढी करणु चाहियो था। जेकॾहिं मतिलबु त तव्हांखे जेके बि फॉन्ट्स आहिनि उन्हनि जूं साइज़ूं हिते ॾिनल आहिनि। हाणे कंहिं फॉन्ट खे तव्हां अप्लाई करे हिते मोबाइल में जेके बि राइटिंग तव्हांजी आहे जेका उन जो फॉन्ट साइज़ जेको आहे वधाए सघो था। हाणे सपोज़ कयो हीअ जेको आहे 200% आहे, हिन खे जेकॾहिं आउं करणु चाहियां थो त हिते अप्लाई जो बटण आहे, हिन खे क्लिक कंदुसि। हाणे तव्हां ॾिसी सघो था त जेके बि मोबाइल जा फ़ोन्स आहिनि कंहिं बि एप्लीकेशन में या तव्हांजे आईकॉन ते ॾिसी सघो था इम्प्रूव वधी विया आहिनि। हाणे हिन खे पढ़ण ई ॾिसी सघो था, मुकमिल तौर ते अचनि बि कोन था। जेकॾहिं तव्हां हिन खे फेसबुक में चेक कंदव त बि ॾिसो ही वॾा थी विया आहिनि, फ़ॉन्ट वॾा थी विया आहिनि। माना मोबाइल में जिते जिते तव्हांजी राइटिंग इस्तेमालु थियल आहे उन जो फ़ॉन्ट्स जी साइज़ खे जेकॾहिं इम्प्रूव करणु चाहियो था, जेका हिकिड़ी मख़सूस साइज़ आहे जेका तव्हां मोबाइल मां वधाए सघो था, पर मोबाइल खां अलावा बि जेकॾहिं तव्हां वधाइणु चाहियो था त उन जे लाइ इहे बेस्ट एप्लीकेशन आहे जंहिंजो नालो आहे बिग फॉन्ट्स। ऐं इन खे तव्हां ज़रूरु हिकिड़ो दफ़ो ट्राए कजो। हाणे तव्हां इन खे वरी जे घटाइणु चाहियो था त वरी उन ई एप्लीकेशन में तव्हांखे वञिणो पवंदो, वेट करिणो पवंदो।
हाँ ॾिसी सघो था ही साइज़ अची वई आहे। इनमें 2x माना इंक्रीज साइज़ तव्हांजी जेका मौजूदु आहे उहा आहे। ऐं जेकॾहिं तव्हां नॉर्मल साइज़ में आणणु चाहियो था त ही 1x जे नाले सां हिन खे अप्लाई जीअं क्लिक कंदो त थोड़ी देरि तव्हांखे वेट करिणो पवंदो। हाणे ते येस जे बटन खे क्लिक कंदो त तव्हांजी साइज़ वरी नॉर्मल थी वेंदी। ईअं ई तव्हां फ़ॉन्ट्स जी मोबाइल में जिते बि तव्हां पंहिंजे जिते बि जेका बि राइटिंग आहे उन जे स्टाइल खे उन जे साइज़ खे जेकॾहिं इम्प्रूव करणु चाहियो था त ईअं करे सघो था। हिकु बेस्ट एप्लीकेशन हुई जंहिंजो रिव्यू मूं तव्हांखे ॾिनो। हाणे इन्हनि टिनी एप्लीकेशन खे तव्हां हिकिड़ो दफ़ो ज़रूरु ट्राई कजो, इनशाला तव्हांखे पसंदि ईंदियूं। इन सां गॾु अॼोकी वीडियो खे आउं ख़तमु कंदुसि, पर ख़तमु करण खां पहिरीं मुंहिंजे चैनल सम्झायो खे सब्सक्राइब कयो ऐं मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक ऐं शेयर कयो। ऐं कमेंट में को सवाल आहे त उहो मूंखां तव्हां पुछी सघो था, उन जो जवाबु आउं तव्हांखे ॾींदुसि। इन सां गॾु अॼोकी वीडियो खे आउं हिते ई ख़तमु कयां थो इन दुआ सां। अल्लाह तव्हांखे ख़ुशि ऐं आबाद रखे। अल्लाह हाफ़िज़।